दिल्ली जो हरदार विराजो अर्जुन झुके जो इंजाई रहे जो पारियाले विराजो धरतीले विराजो नारे तलहार जा भावरो कौमी अवामी तहरीक जा मरकजी कायदीन मजहर राहुजो साहब, मुनवर जतोई साहब, अनवर नोहानी साहब, रोशन कंदरानी साहब, अशरफ लाखो साहब, अदी जीनत समो साहिबा, अदी हज़ारनाज़ कंदरानी साहिबा, सिंध जे दुख सुख में हर जाए ते उन्हनि सां घणी थींदड़ असांजूं समाजी अॻुवान भेनरूं सिंधु नवाज़ घांगरो साहिबा, दीबा सहर साहिबा, साबिर खोसो साहब, बदीन जे पाणीअ लाइ मुसलसल मैदान जंग ते रहंदड़ बदीन बचायो कमेटी जा ज़िला बचायो कमेटी जा अॻुवान दोस्तो खुदारिनो शाह साहब ऐं उन्हनि जा साथियो, मूंखे वाकई सम्झ में कोन थो अचे सवाइ हिकिड़े सबब जे, ॿियो को सबब सम्झ में नथो अचे त बदीन सां ही हशर छो पियो कयो। पाकिस्तान जो अमीर तरीन सूबो सिंध 72 सैकड़ो गैस, बाक़ी सूबनि मां 28 सैकड़ो गैस। तूं जेको वरी जेको कार डिसिप्लिन कंदो आहे न, सभ खां वधीक गोड़ कंदो आहे, जेको ॿियनि खे हुकुम जारी कंदो आहे। पाकिस्तान जी 72 सैकड़ो गैस ॾींदड़ सूबो, पाकिस्तान जे पेट्रोल जो 58 सैकड़ो पेट्रोल ॾींदड़ सूबो, 58 सैकड़ो पेट्रोल सॼे पाकिस्तान जो। बाक़ी 3 सूबा ज्वाइंट contribution of petrol by 3 remaining provinces is just 38%, 40%. ऐं पाकिस्तान जे टैक्सेस जो सॼे पाकिस्तान में जेको टैक्स कर थिए थो उनजो 70 सैकड़ो सिंध ॾिए थो, 70-72 सैकड़ो सिंध ॾिए थो। ऐं हाणे पाकिस्तान खे बिजली बि थर जो कोयलो ॾिए। समझो पिया इहो ईअं आहे जीअं हिकिड़े माण्हूअ जे खीसे में हितां दस्ती करी ॾेखारे, चए था ही नोट घणा थो भाई, चए था फर्स्ट क्लास घणे जे घणा, चए 1000 घणा, चए 80,000 रुपया। वरी ॿिए खीसे में थो विझे, चई 5,000 वारा नोट, चई ₹1,00,000। वरी खीसे में विझे हितां दस्ती कराए 500 वारा, चयो 50,000। पोइ इहे चई, पोइ चए ॾेड़े बंदा ॾेई वञ नाले अलाह। हाणे जेका सॼे सिंध पाकिस्तान खे हलाए पई सा पिने पई, ॾेड़े बंदा ॾेई वञ नाले अलाह जे। ऐं जेका सिंध में वरी जेको सूबो सभ खां मालदार, जंहिं वटि पेट्रोल, जंहिं वटि गैस, जंहिं वटि बंदरगाह, ठटे बदीन ऐं कराची टिनि खे समुंड लॻे थो, जेको सभई पाकिस्तान में सभ खां पहिरीं पेट्रोल कढंदड़, जंहिंजे गोलाची ऐं खोरवा ऐं कड़ियो गंवर ऐं सॼे बेल्ट जे माण्हुनि खे अरबन वांगुरु थोण त ईअं खपंदो त तव्हां सभिनी खे अरबन वारा जुबा हुजनि, साफ़ा ॿधा पिया हुजनि तव्हां सभिनी वटि। हिते हीअं तव्हां वटि जूं 100 हज़ार लैंड क्रूज़र ऐं पराठो बीठियूं हुजनि, तव्हां बचा तव्हांजा स्विट्ज़रलैंड ऐं अमेरिका में हुजनि। एतिरो पैसो तव्हां वटि हुअणु खपे। पेट्रोल तव्हां बदीन खे बाबे थो कोन्हे, बदीन जे माण्हुनि जो, उन बदीन जा माण्हू लंघड़, जिन वटि हुअणु खपे फॉर्च्यून, जिन वटि लैंड क्रूज़र, जिन वटि पराठोस, जिन वटि हुअणु खपे दुनिया जी बहितरीन बेंटलेस, रोल्स राइस, उहे गॾे जहिड़े वञनि पिया। उन्हनि जे वात में गुटको पियो आहे, निड़ी में गुटके लाइ पुछियमि हिकिड़े अमरा खां क्लास पे वरितमि ला जो, मुंबड़ी मश्करी में पुछो, मुंहिंजो त ॾे ख़बर गुटको कहिड़ो भलो आहे। चई साईं गुटको मुंहिंजो कहिड़े किथे जो, चई छठे जो। मुंहिंजो गुटको कहिड़ो, चई शानदार माओ। मुंहिंजो भाउ माओ कोन पियो पुछां, गुटको, चई गुटको आहे।
शानदार माओ मुझे की तो पाई चीज़ी वाह वाह मुझे उन खां ज़ोर कम मुझे ॿियो कहिड़ो ची गोली मार माओ हाणे बदीन जा माण्हू छटे जा माण्हू सिजावल जा माण्हू टंडे मोहम्मद खान जा माण्हू जेके अरबपति हुअण खपनि उटको शालीमार माओ ऐं शानदार माओ खाए गॾे चढ़ी पंधु पिया हलनि उन्हनि जे घर में उन्हनि जूं अमड़ियूं वीचारियूं उन्हनि खे हेपेटाइटिस कारी साई उन्हनि जे बचड़नि खे पोलियो उन्हनि जे ॿारनि लाइ स्कूल कोन्हनि उन्हनि जे पीअण लाइ पाणी कोन्हे उन्हनि वटि लाशनि खे तदफ़ीन ॾियण लाइ गुसल ॾियण लाइ पाणी कोन्हे ऐं उन्हनि जे ज़िलनि में बादशाह सलामत जी 25,000 एकड़ रईस सरदार वडेरो आलिम आकिल दुनिया जो माहिर तरीन माण्हू सभिनी ते भारी माण्हू सभिनी ते भारी केरु आहे सभिनी ते भारी ऐं बदीन जो पाणी कंहिं बंदि कयो आहे बदीन खे तबाह कंहिं कयो आहे बदीन खे कंहिं लुटियो आहे बदीन खे ज़मीन जे माण्हुनि खां पेर नेठा ज़मीन खसण वारो केरु आहे उन्हनि बदीन खे तबाह करे लुटे बर्बाद करे बदीन जे माण्हुनि मुसविल शुरू में चयो तव्हांखे फ़क़ति शायदि हिकिड़ो तव्हांखे सम्झ में अचे थी कासिमाबाद जे माण्हुनि खे तबाह ऐं बर्बाद करण जो हिकिड़ो सबबु अचे थो कासिमाबाद खे लुटे भींग करे गटर बनाए बिजली जूं तारूं उखेड़े उन्हनि जा रोड रस्ता टोड़े उनखे किचरे जो ढेर बनाए कासिमाबाद में चोरियूं धाड़ा तबाह करे सबबु त कासिमाबाद जे माण्हुनि बग़ावत कई ऐं ज़रदारी जे ख़िलाफ़ वोट ॾिनऊं ऐं बदीन जे माण्हुनि बग़ावत कई ऐं ज़रदारी जे ख़िलाफ़ वोट इहो हिकिड़ो ॾोह इन ॾोह जी सज़ा पिया ऐं इन खां अॻु में जॾहिं तव्हां पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा तॾहिं बि कुझु कोन्हे बग़ावत त हींअर कई थो बग़ावत त कयो हींअर पर अॼु खां 10 साल अॻु में 88 में तव्हां बदीन वासियो तव्हां 70 में वोट ॾिनो पीपल्स पार्टी खे सिंध वासियो तव्हां 70 में वोट ॾिनो तव्हां 77 में वोट ॾिनो तव्हां 88 में वोट ॾिनो तव्हां 90 में वोट ॾिनो तव्हां 93 में वोट ॾिनो तव्हां 2007 में वोट ॾिनो 8 में 9 में तव्हां 2013 में वोट ॾिनो तव्हां 2018 में वोट ॾिनो तव्हांजे वोटनि जे टेक ते पीपल्स पार्टी 7 हुकूमतूं ठाहियूं गुज़िरियल 50 सालनि में 70 खां वठी हेसि ताणी 22 साल पीपल्स पार्टी सिंध ते हुकूमत कई आहे ऐं उन जा बादशाह ऐं उन जा दलाल सॼो ॾींहुं ॿियनि खां सवाल पिया पुछनि तो छा कयो अदा असां हिकिड़ो धाड़ेल हुजे परू चांदियो वेठो हुजे मोबशीदी वेठो हुजे उहो 100 माण्हू मारे पोइ वरी के फटफटे वारे खे चए मूं 100 माण्हू मारिया त छा तो बि त फटफटी सां अॻे ॿिए माण्हू खे टकर हयो हो अड़े तूं धाड़ेल ई फटफटे टकर हणण वारे जो कहिड़ो वास्तो आउं तुंहिंजा खणी 5 अरब रुपया खाई वियुसि पर तूं बि त हिकिड़े दफ़ो माचिस मूंखां फुरे वियो ऐं 1.5 रुपयो तोॾे हथु मुंहिंजो निकिरे थो हाणे इहो बि हिसाबु कर 22 साल हुकूमत में ही से वरी हयात लतीफ़ अली जा जवाब ॾे तो सिंध लाइ छा कयो अबा फलाणा सिंधू नवाज़ घांगरो जवाब ॾे तो सिंध लाइ छा कयो अबा फलाणा राशिद महमूद सुमरा तो जवाब ॾे तो सिंध लाइ छा कयो अबा फलाणा अबा 22 सालनि खां हुकूमत में तूं वेठो ई 2009 खां हुकूमत में ही वेठा आहिनि 2019 पियो हले 10 सालनि खां सिंध में 11 साल पई हले हुकूमत जी से वरी घस ते लौंग गाबार पियो हले लौंग गाबार खां पुछनि पिया ॾे ख़बर तो सिंध लाइ छा कयो 11 सालनि खां तूं वेठो ई तूं वरी ॿियनि खां सवाल वेठो या बेहयाई तेरा असर वटा वकील वियो पे ओच तो लॻुसि पेशाब तो भरिसां हेॾा वॾा ॾिसई कोन वञी पेशाब करे वेही रहियो भित लाइ मुंहुं करे ॿिए कंहिं चिकुले ते हथु रखियोसि चई जेॾा मुंहुं करे मुठी पियो पाक जाइ आहे त हिन हाणे पेशाब करे बंदि करे उथण जी कोशिशि कई तेसि ॿियो हमरा आयो मुल्लोसि वरी वताए जे मथां बि मुठण त वताए बि मुठी दंग कयो हुन बि मुठी दंग कयो वताए उथी चयोसि चे अदा चरिया खरिया असीं बयूं पर ही सही सिधी बेहयाई त हाणे ही आहे सही सिधी बेहयाई सही सिधी बेहयाई कहिड़ी त लुटियो खाओ पोइ वरी लुटे जेको लुटिजे पियो उन खां सवाल पुछो तो छा कयो ऐसे छो माण्हू कुटे पोइ ॿाहिरि केले जे गाॾे वारे चयो माण्हू खे न मार चए मूं त खणी माण्हुनि खे पादर आया आहिनि पर तूं छो पियो मारिया भाउ किथे पियो मारिया त केला पियो खपायां तंहिंजे करे ही ठगनि जो टोलो आहे 25,000 एकड़ जेको बदीन जे पाणीअ में पीपल्स पार्टी का सवाल नथो पुछे
वो ठगन जो साथी है, जेको बदीन में पानी चोराईंदड़न जो यार आहे, जेको पीपलन जो यार आहे। तंहिंजे करे जेको बदीन जे पानी चोराईंदड़न जो जवाब थो ठाहे, जेको उन्हनि जी वकालत थो करे, जेको दिकन जी वकालत थो करे, बदीन के पानी मिलण बदीन जो हक़ है, बदीन जे समूरन तलकन टंडो बागो हुजे, मातली हुजे, तलहार हुजे, बदीन हुजे, हिकड़े हिकड़े तलके जे हर शाख जे हर वाटर कोर्स जे मुंड में हुजे या टेल में हुजे, पानी उन जो हक़ है। भला बदीन जो पानी ही कराची में मुश्ताक सरकी साफ़ी बदी ॾिठो। कराची में जिन ड्रिल मिशन सां माण्हुनि में सोराख कया उहे आज़ादनि, जिन माण्हुनि खे गभा गभा करे ॿूणियुनि में उन जा लाश भरिया उहे आज़ादनि, जिन माण्हुनि खे छोड़ियूं लाशियूं 3 सेप्टेम्बर ते हिकिड़ो एजेंसियुनि जो माण्हू पैदा कयूं, उन वाक़ियो करायो, 1 अक्टूबर ते उन जो जवाज़ बनाए सवे माण्हू मारे छॾियूं ऐं उन्हनि कातिलनि जिन माण्हू मारिया उहे वज़ीर थिया ऐं मुश्ताक सरकी जेल में पियो आहे। आउं तव्हां सभिनी खां पुछां थो, छा तव्हीं मुतालबो कयो था त मुश्ताक सरकी खे आज़ाद कयो? हथ मथे करे ॿुधायो, मुश्ताक सरकी खे, मुश्ताक सरकी खे, मुश्ताक सरकी खे। ऐं हीअ जेका न्याणी क़तल थी वई मीरपुर ख़ास में, बीबी मरी, असांजी भेण, हू जेका ॿी भेण असांजी असमत जूने जो, उन न्याणीअ खे रेप करे वरी ज़हर जी सुई रीसंत पई हले। ऐं हिते जे मुंहिंजे जाइ ते बिलावल खे जी बिहारियो ज़रदारी साहब खे, ख़बर तो छा चवंदो? बिलावल ज़रदारी के पूछी, चौस बदीन का पानी बंद है, चौंदो NICVD बनाए हैं। अब बदीन जो पानी बंद है, NICVD बनाए हैं। बीबी मरी कत्ल थी वही, NICVD बनाए हैं। अब नायला खास के लिए NICVD बनाए हैं। अब आपदा मल्ला NICVD बनाए हैं। अब छोकरी रवीना रीना अगवा थी NICVD बनाए हैं। थर में ॿार पे मरन NICVD बनाए हैं। हाँ NICVD है दिल के बीमारी जो वार्ड, उनमें हाँ 7 करोड़ सिंधी मानन के दिल जो दौरो दियो तो मरन, वो जो NICVD में इलाज कराइन, मरन भुखन में मरन पे, या दिल के दौरे में तो कौन था मरन। तंहिंजे करे बीबी मरी, छोकरी मारे, उन छोकरी जो लाश उन जे कपड़न में बोड़े, उन के बिना कफन जे उन के दफन कयो। हाँ हीअ छोकरी वो खतीजा खोखर नंढड़ी ॿारड़ी रेप थी, हुकूमत कंहिंजी आहे, हींअर ज़िया वेठो आहे छा, हींअर मुशर्रफ आहे छा, हींअर याया आहे छा, हींअर अयूब आहे छा, हुकूमत कंहिंजी आहे छा? अयूब ऐं मुशर्रफ ऐं याया ऐं नवाज़ शरीफ ऐं बेनज़ीर भुट्टो जे तौर ज़ुल्फ़कार अली, मां पुछां था छा ज़ुल्फ़कार अली भुट्टे, बेनज़ीर, ज़ियाउल हक़, नवाज़ शरीफ, अयूब, याया, मुशर्रफ, मोहम्मद खान जूने जे दौरनि में ईअं रवीना ऐं रीनाऊं ॿार ईअं अगवा थींदा छा? तेल खत्म है, ठीक है, फर्स्ट क्लास, तेल खत्म है। दुआ कयो तो जरदारी तरफा इन के को तेल मिले। तंहिंजे करे जरदारी हिन दौर में समूरियूं जेके न्याणियूं क़तल थियूं आहिनि, उन्हनि जी ज़िमेदारी पीपुल्स पार्टी जे हुकूमत ते आहे। ही जेको कणक जे आबादगारनि खे बारदानो कोन मिलियो, इन जी ज़िमेदार केर आहिनि? इन जा ज़िमेदार तव्हीं आहियो या पीपला? पीपला। बदीन जे पाणी जा ज़िमेदार केर आहिनि? पीपला। सिंध जे न्याणियुनि जे क़तलनि जा ज़िमेदार केर आहिनि? पीपला। सिंध जे कबाद जे आबादगारनि जे तबाही जा ज़िमेदार केर आहिनि? पीपला। पीपला आहिनि। उन्हनि सिंध खे लुटे तबाह करे छॾियो, सिंध जा समूरा वसीला खाई विया, कबाइली झेड़ा, वो बिजाराणी ऐं ओगाई तकरार, माण्हू मरन पिया, ऐं हू ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जहिड़ा होंडा लोफर ऐं कातिल जेके सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि कनि था, उन्हनि खे ॿुधायो, जेके सिंध जे तक़सीम जा ख़्वाब पिया ॾिसनि, उन्हनि खे ॿुधायो त सिंध विरहाइण कोन ॾींदासीं, ऐं जेको सिंध जे वहदत जो दुश्मन आहे उन जा हथ बि वढे छॾींदासीं, उन जूं अखियूं बि तारनि खां छिके कढी छॾींदासीं। ऐं इमरान खान खे चवां थो, इमरान खान
पहली गाल तो कराची है सिंध कौन हूंदो है, कराची के लिए पैकेज देंगे। कराची असांजो तख्तगाह है, असांजो तख्तगाह है। उनके असांजी जेकॾहिं हवा मुझे मथे के लगे या मुझे हथ के लगे, मुझे अखियूं थदियूं, पर मुझो हथ है, मुझी गिची है, मुझी दिल है, मुझा फिफड़ है, मुझो जिगर अलग अलग कोनन, वो हिकड़े जिस्म जो हिस्सो आहिनि। कराची के पैकेज दियो, कंदकोट के भी दियो, शिकारपुर के भी दियो, बदीन के भी दियो, थर के भी दियो, दादू के भी दियो, कंबर शदाद कोट के भी दियो। सॼी सिंध असांजी है, रुगो कराची और सिंध यो फार्मूलो न हलंदो। ऐं ॿी ॻाल्हि त कराची ऐं सिंध जी आड़ वठी सिंध के टुकड़ा टुकड़ा करण जी MQM जी कंहिं बि साज़िश में तव्हीं ख़ामोश तमाशाई न बणिजो। इमरान खान साहब, आरिफ अलवी साहब, इमरान इस्माइल साहब, तमाशाई न बणिजो। ऐं आउं GTA खे बि चवां थो, GTA जा जेके MNAs क़ौमी असेंबली में आहिनि, उन्हनि सभिनी खे गुज़ारिश बि कयां थो, उन्हनि खे इन क्राउड तरफ़ां चवां थो त वफ़ाक़ी हुकूमत खां सवाल पुछो त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी वापडा ऐं इरसा छो कोन था ॾियनि, ऐं सिंध खे जेको पाणी मिले थो उहो बदीन जे माण्हुनि खे सिंध जो इरिगेशन खातो ऐं सीधा छो नथो ॾे। ऐं असांखे 5 लख नौकरनि जो वफ़ाक़ का पैकेज खपे। असांखे सिंध जे हिकिड़े हिकिड़े ज़िले में इंडस्ट्रियल ज़ोन्स खपनि, ऐं सिंध जे कंहिं बि दहशतगर्द खे नफ़ीस माण्हू करार ॾींदो त असीं कोन क़बूल कंदासीं। जेके ही नफ़ीस था चओ, इहे नफ़ीस न आहिनि, इहे दहशतगर्द आहिनि। ही नफ़ीस आहिनि या दहशतगर्द आहिनि? ही छा आहिनि? ही छा आहिनि? ऐं आउं मुतालबो थो कयां त सिंध में इंसानी हक़नि जी लताड़ बंदि कयो। फज़ीला सरकियूं, इमरान जोखिया, साहिल कोरेजा, मोहन, ये असांजो लोहार साथी, असांजा चांडिया साथी, असांजा ॿिया जेके माण्हू लापता आहिनि, अगवा आहिनि, गुम आहिनि, उहे माउनि ऐं बचड़नि ऐं औलाद वटि मोटाए वठी अचो। सिंधियो, ही जेका अकेली अकेली जिदोजहद पई हले, किथे खुदारनो शाह पियो विड़े, किथे दीबा सैर मैदान में लगी पई आहे, किथे सिंधु नवाज़ घांगरो आहे, किथे मुश्ताक सरकी आहे, किथे ॿिया साथी ऐं दोस्त ऐं नौजवान किथे थर जे कोयले लाइ विढ़नि पिया, के ठठे में यूनिवर्सिटी जे कैंपस लाइ विढ़नि पिया, के कंदकोट ऐं जेकबाबाद में यूनिवर्सिटीज़ लाइ विढ़नि पिया, के शिकारपुर में लाइब्रेरियुनि लाइ विढ़नि पिया। उन्हनि खे गुज़ारिश थो कयां, कुझु न हुअण खां अकेली जिदोजहद बहितर आहे। अणपढ़ियल खां प्राइमरी पास पढ़णु बहितर आहे, पर अकेली जिदोजहद प्राइमरी लेवल आहे। सेकेंडरी ऐं हायर लेवल आहे पॉलिटिकल पार्टियुनि सां गॾिजी जिदोजहद करणु। सियासी पार्टीअ खां सवाइ जिदोजहद खे तोड़ कोन हूंदो। अकेली जिदोजहद जड़ फोटे जी फूंड आहे, ओचितो ज़बरदस्त कमु कंदी, ओचितो ज़बरदस्त हिकिड़ो वॾो तासर पैदा थींदो। पर पोइ तव्हां ॾिठो अकेली जिदोजहदूं, तव्हां ॾिठो अञा उमे रुबाब खे इंसाफ़ नाहे मिलियो, अञा तानिया ख़ासकेली जे कातिलनि सां हिसाब नाहे थियो, अञा आबदा अमला जा कातिल गिरफ़्तार नाहिनि थिया, अञा इरशाद रांझाणी वारो मामिलो अञा ताईं लटकियो पियो आहे। तंहिंजे करे पॉलिटिकल पार्टी खां सवाइ, गॾियल विल खां सवाइ इहो फार्मूलो कोन हलंदो त वोट ॾियो। हाणे पीपलन जी है, अयाज पली जा कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ है। पाड़ पीपले अगर गाड़ी में जड़े वेठो है, उन सां हथ पियो लोॾे, बिरयानी जो पा पियो खाए, इहो फार्मूलो कोन हलंदो। तंहिंजे करे ॿुधाए छॾियो त जेको ज़रदारी जो यार गदार है, उहो बाज़ी ग़लतियूं माफ़ कयूंसीं तव्हांखे। हाणे नए दौर में जेको वरी ज़रदारी सां गॾु बीहंदो, ऐं आउं ॿुधायां सिंध वराईंदड़नि जी अणसिधी या सिधी तरह हिमायत कई, सिंध जा वसीला पाइण जी सिधी ऐं अणसिधी हिमायत कई। क़ौमी अवामी तहरीक ऐं अयाज़ लतीफ़ पली जा रस्ता तव्हां खां धारनि, न हलंदासीं तव्हां सां, न बीहंदासीं तव्हां सां कंहिंसां। असीं फ़क़ति सिंध सां बीहंदासीं।
सिंध पाकिस्तान जो हिस्सो है असी पाकिस्तान जे 22 करोड़ माण्हुनि सां वेंदासीं असी टोबा टेक सिंह जे माण्हुनि सां वेंदासीं असी ग्वादर जे माण्हुनि सां वेंदासीं मर्दान जे माण्हुनि सां वेंदासीं नौशहरा जे माण्हुनि सां वेंदासीं खुशदार जे माण्हुनि सां वेंदासीं फैसलाबाद ऐं गुजरांवाला जे माण्हुनि सां वेंदासीं असी इस्लामाबाद लाहौर कराची ऐं पिशावर जे आंगननि ते ॻण जेतिरनि करप्ट माण्हुनि सां गॾु कोन वेंदासीं उन्हनि जो साथ कोन ॾींदासीं ऐं बदीन जा दोस्तो हिन जिदोजहद खे वधायो थर जे ॿारनि लाइ विड़ो अक़लियतुनि जे न्याणियुनि जे अगवा ख़िलाफ़ विड़ो इंसानी हक़नि जे लताड़ जे ख़िलाफ़ विड़ो सिंध जे समूरनि शहरनि में यूनिवर्सिटीज़ लाइ लड़ो परदेह में रहंदड़ सिंधियो पाकिस्तानियो साथ ॾियो अयाज़ लतीफ़ पली जेके रुगो फेसबुक ऐं ट्विटर ते न मैदान में लही असां वटि अची हिन गर्मीअ में टाक मंझंद में पंधु हलो असां सां गॾु अची ज़मीनुनि ते धरणा हणो असां सां मैदाननि में लहो सहूलतकार न बणिजो ज़रदारी जा उन्हनि जे वज़ीरनि जा उन्हनि जे MNAs MPAs ऐं सेनेटर्स जा सहूलतकार न बणिजो ऐं बदीन वासियो हिन जिदोजहद खे जारी रखो कानूनी मुहाज़ ते तव्हीं फतहूं पिया हासिल कयो ज़िले जा माण्हू तव्हां सां जुड़नि पिया अयाज़ लतीफ़ पली जो ज़िंदगीअ जे आख़िरी पल ऐं आख़िरी घड़ीअ ताईं क़ौमी अवामी तहरीक जी सॼी क़यादत हिकिड़ो हिकिड़ो कारकुन तव्हां सां गॾु हूंदो फतह तव्हांजी आहे शिकस्त हुननि जे मुक़दर में आहे पाणी तव्हांखे मिलंदो आख़िरी फतह तव्हांजी थींदी जेके 25,000 एकड़नि ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि ऐं जेके क़ौम परस्त सदाए 2.5 एकड़नि जे पंहिंजे ज़मीनुनि जे फार्म्स लाइ हिते कार्ड घुराए सदाइनि क़ौम परस्त आहे ॻाल्हि था कनि सिंध जे माण्हुनि जी ऐं 2200 ऐं 2000 एकड़नि जे लाइ ज़रदारी वारी साॻी पॉलिसी करे पंहिंजे माण्हुनि जे ख़िलाफ़ पंहिंजे सिंध जे बदीन जे माण्हुनि जे ख़िलाफ़ आहिनि उन्हनि खे बि आउं ॿुधायां थो पंहिंजे माण्हुनि सां गॾिजो आवाम सां गॾु बीहो पैसनि जा पुट न थियो इक़्तिदार जा पुट न थियो सिंध जा पुट थियो वतन जा पुट थियो क़ौम जा पुट थियो आवाम जा पुट थियो जीअं सिंध